क़ौमी असेंबली अंदर अरबा दिहाड़े ते हुकूमत के कोरम के मामले ते ब दफ़ा परेशानियों के मुंह ॾियणो पइजी वियो। हुकूमत बिन अहम इतिहादियुनि जी मुखालिफ़त सबब सेनेट में फौजी अदालतुनि वारे बिल लाइ 28वीं आईनी तरमीम मंज़ूर न कराए सघी, जंहिं ते वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ इतिहादियुनि खां नाराज़ थींदे चयो त इतिहादियुनि इतफ़ाक़ी राय बावजूद मुखालिफ़त करे मुखालिफ़ धुर खे तनक़ीद करण जो मौक़ो फ़राहम कयो। ज़रियनि मूजिब जमीयत उलमा इस्लाम फे जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा मिली पार्टी जे सरबराह महमूद खान अचकज़ई वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई ऐं सियासी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾेवट पुण कई। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ बिनी इतिहादियुनि खे मुलाक़ात लाइ घुराए फौजी अदालतुनि जी मुखालिफ़त ते नाराज़गीअ जो इज़हार कयो। नवाज़ शरीफ़ चयो त इतिहादियुनि तरफ़ां हुकूमती बिल जी मुखालिफ़त सम्झ खां मथां ई आहे। इतिहादियुनि जे रवैये सबब मुखालिफ़ धुर खे तनक़ीद करण जो मौक़ो मिली वियो। ज़रियनि मूजिब मौलाना फज़लुर रहमान वज़ीर आज़म खे जवाब ॾींदे चयो त मज़हब ऐं फ़िरक़े जा लफ़्ज़ कढिया वञनि त हू आईनी तरमीम जी हिमायत कनि हा। मौलाना फज़लुर रहमान चयो त हू हुकूमती इतिहादी आहिनि पर इन नुक़्ते ते का बि सौदेबाज़ी न कंदा। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो त खेनि अॻु ई ख़दशनि खां आगाह करणु घुरिजे हा। महमूद अचकज़ई वज़ीर आज़म जी शिकायतुनि ते खेसि जवाब ॾींदे चयो त फौजी अदालतुनि बाबति आईनी तरमीम ते हुन उसूली मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे। महमूद अचकज़ई चयो त हू नथा चाहिनि त वॾे अरसे बाद बहाल थियल जमहूरियत ते आमरीत जी छाप लॻे। मुलाक़ात दौरान बलोचिस्तान में जारी तरक़ियाती मंसूबनि ते बि ख़यालनि जी ॾेवट कई वई, जंहिं में वज़ीर आज़म चयो त बलोचिस्तान जी तरक़ी वफ़ाक़ी हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे।